हैदराबाद खां वाक़िअ मुख़्तलिफ़ इलाक़नि में पुलिस जूं कार्रवायूं जारी आहिनि। ताला टोड़ गिरोह समेत 10 जाब्तारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। शहरी जी फ़रियाद ते ताला टोड़ फरहान शाह, फैज़ान शेख ऐं फ़हद शेख खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ए सेक्शन पुलिस जो इहो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी वधीक 7 जाब्तारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हथियार ऐं मंशियात हथ कई आहे। जाब्तारनि में शाहिद हुसैन, फरहान कुरैशी, नवीद संग्रासी, नदीम ओड ऐं ॿिया शामिल आहिनि। के आगाह कयूं पिया नाज़रीन, हैदराबाद खां ये अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ इलाक़नि में हैदराबाद पुलिस कार्रवायूं कयूं आहिनि। ताला टोड़ गिरोह समेत 10 जाब्तारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। शहरीअ जी फ़रियाद ते ताला टोड़ फरहान शाह, फैज़ान शेख ऐं फ़हद शेख खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ए सेक्शन पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी वधीक 7 जाब्तारनि खे गिरफ़्तार कयो आहे। हथियार हथ कया विया आहिनि। के आगाह कयूं पिया हैदराबाद पुलिस जाब्तार में शाहिद हुसैन, फरहान कुरैशी, नवीद संग्रासी, नदीम ऐं ओड में शामिल आहिनि। के हैदराबाद खां अहम ख़बर ॾियूं पिया। मुख़्तलिफ़ इलाक़नि में पुलिस कार्रवायूं कयूं आहिनि। ताला टोड़ गिरोह समेत 10 जाब्तारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। शहरीअ जी फ़रियाद ते ताला टोड़ फरहान शाह, फैज़ान शेख ऐं फ़हद शेख खे गिरफ़्तार कयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, पुलिस कार्रवायूं कयूं आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस कार्रवाई करे ताला टोड़ गिरोह समेत 10 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ए सेक्शन पुलिस जी दावा आहे त उन्हनि शहरी अनवर शाह जी फ़रियाद ते ताला टोड़ फरहान शाह, फैज़ान शेख ऐं फ़हद शेख खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां पंखा, पाणी जी मशीन, स्टेबिलाइज़र ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। गॾोगॾु ॿी कार्रवाई में रूपोश जवाबदार शाहिद हुसैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त फोर्ट पुलिस स्टेशन रोड तां इश्तिहारी जवाबदार फरहान कुरैशी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। अहिड़ी तरह हुसैनाबाद पुलिस जो चवणु आहे त उन्हनि गश्त दौरान नवीद संग्रासी खे टीची पिस्टल समेत गिरफ़्तार करे संदसि निशानदी ते 3 चोरी थियल मोटरसाइकिलूं हथ कयूं आहिनि। गॾोगॾु जानवरनि जी अस्पताल वटां नदीम ओड खे 10 लीटर शराब समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। मक्की शाह पुलिस खे 6 बोतलूं शराब ऐं रेलवे लाइन वटां नसरत कलोड़ो 590 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार कयो आहे। ॿिए पासे नसीम नगर पुलिस जी दावा आहे त उन्हनि चेकिंग दौरान अल्टो कार रोके जवाबदार डेनियल पीस खे 4 बोतलुनि शराब समेत गिरफ़्तार कयो आहे। तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ लाॻापियल थाणनि ते केस दाख़िल कया विया आहिनि। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी, अवां तफ़सील ॾिना।